दोस्तों सलाम वालेकुम। काफ़ी ॾींहंनि खां मुलाक़ात कोन थी आहे। वजह इहा हुई जो तबियत ठीकु कान हुई, गलो ठीकु न हो, जंहिंजे करे मुलाक़ातूं विच में कुझु गैप थी वियूं आहिनि। अॼु आउं हिकु कुझु ख़्यालात आहिनि जेके मूं पंहिंजे तौर ते 2-3 ॾींहं अॻु में लिखिया आहिनि। उहे उनखे नसरी नज़म चई सघिजे थो, छो जो जेके बि मूंखे ख़्यालात ईंदा आहिनि आउं उन्हनि खे ईअं जो ईअं लिखंदो आहियां, जंहिंमें मौसीक़ीअ जी का लहर रहिजी वेंदी आहे या चइजे त हुन में न हूंदी आहे, मगर जीअं ख़्यालात मुंहिंजे ज़हन में ईंदा आहिनि मां उहे लिखंदो आहियां। पोइ उहे नज़म सम्झो वञे या ॻाल्हि सम्झी वञे, उहा तव्हांजी मर्ज़ी, पर मुंहिंजे ख़्याल में त ही नसरी नज़म जे ज़िमरे में अचनि था। हर को मरी वेंदो जानी, बसि यादि रहंदियूं तुंहिंजियूं ॻाल्हियूं। बसि यादि रहंदो त केरु हो मज़लूम ऐं केरु आहे ज़ालिम। ऐं दोस्त मूंखे ज़ालिमनि जे न पर आशिक़नि जी कतार में रखिजां। पोइ भले नाकाम आशिक़नि जी कतार में रखिजां। तो मुंहिंजे साम्हूं ज़हर रखियो हो ऐं मां उनखे पी न सघियुसि। सुकरात जियां हिक ठुक में पी न सघियुसि। कतरो कतरो करे पियां थो ऐं रोज़ मरां थो, रोज़ जियां थो। मौत तुंहिंजी जुदाईअ खां वधीक भयानक त कोन हूंदो, तंहिं करे उन जो को बि ख़ौफ़ कोन्हे मूंखे, पर काश उहो तुंहिंजे भाकुर जो अहसासु ॾियारे त अॼु ई मां खेसि भली कार चवां। केरु न रहंदो हिते, बसि रहंदियूं तुंहिंजियूं ॻाल्हियूं। जानी तूं रक़्स में ॻाल्हाईं या चुमीअ में, छोहा जो अहसासु साॻियो आहे। तरंदी अचीं थी नदीअ मंझां मुंहिंजे मौत जो ॿुधी, यकीन ॼाण मां गार्शा मार्केज़ जे किरदार जियां कोमा मां बि उथी पवंदुसि, जे तुंहिंजी चुमीअ जो अहसासु हुजे। हर को वेंदो मरी, बसि यादि रहंदियूं तुंहिंजियूं ॻाल्हियूं। ऐं बसि यादि रहंदो त मां आग ॾिसी बि उन में टिपो न ॾेई सघियुसि ऐं अंधनि जियां ट्रेन जो इंतज़ारु कंदो रहियुसि।